खणी अचो असांखे मारियो हिकिड़ो ई दफ़ो जान छॾायो असांजी छो असांखे परेशान कयो तो असां नथा ॾिसी सघूं हिन मासूम बचड़नि खे हिन हाल में खुदा रा हिकिड़ो कमु कयो तव्हां हिकिड़ो कमु कयो मां हुक्मराननि खे गुज़ारिश कयां थो तव्हां टेंट न खणी अचो तव्हां राशन न खणी अचो खुदा रा गोलियूं खणी अचो बंदूक खणी अचो असांखे हणो असांजे बचड़नि खे हणो खणी अचो असांखे मारियो हिकिड़ो ई दफ़ो जान छॾायो असांजी छो असांखे परेशान कयो तो असां नथा ॾिसी सघूं हिन मासूम बचड़नि खे हिन हाल में अचो मारियो बंदूकूं बि त आहिनि पुलिस वारनि वटि हलाइनि छो नथा हलाइनि ख़तमु कनि हिननि सभिनी खे हे मासूम बचड़ा रोइनि था ख़तमु कयो हिननि खे मूं समेत सभिनी खे गोलियूं हणी तबाह कयो कबरूं खोटियूं था असां पंहिंजो हींअर जो हींअर मारियो असांखे जे नथा छॾियो तहफ़ुज़ नथा ॾियो शेल्टर नथा ॾियो त मारियो किथां जी हुकूमत आहे किथे आख़िरकार असां कहिड़े दौर में था रहूं ही क़यामत जो मंज़र आहे मासूम बचड़ा रोइनि था पिया हिननि जो इलाज किथां थियो हिन महिल ताईं बुख ते वेठा आहिनि ऐं हे वगारी जेका पुलिस वारा हिन वक़्तु हिननि वटि ड्यूटी यादि आई आहे अरे बाबा मां के पुलिस वारे खां डिॼण वारो न आहियां छो त मूंखे ख़बर आहे मां हक़ ते आहियां हीउ के मुंहिंजो घर जो मसइलो न आहे हीउ मुंहिंजो मिसकीन माण्हुनि जो मसइलो आहे जेकॾहिं हिननि जो मसइलो हल न थींदो त असां हितां न वेंदासीं डीसी के एसएसपी जामशोरो के गुज़ारिश तो कयां मां इल्तिजा तो कयां हिकिड़ो कमु कयो खुदारा जे गोलियूं अथव गोलियूं बि तव्हां करप्शन में खाई विया हूंदो जे गोलियूं के बंदूकूं को पिस्टल को हथियार अथव त असांखे बचड़नि समेत मारियो हिते